अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार अमरश रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग में आयल तमाम दोस्तनि खे भलीकार चवां थो। भली किरिया जी किरिया सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशा गुलनि जियां टेकंदा टणंदा रहो, इहा ई मुंहिंजी दुआ आहे। सब खां पहिरियां मां उन्हनि दोस्तनि जो शुक्रिया अदा कंदुसि जन जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। सब्सक्राइब करण खां पोइ हुननि मूंखे कमेंट बि कया आहिनि, पंहिंजा नाला बि लिखिया आहिनि, कहिड़ी सिटीअ खां, कहिड़े शहर खां, कहिड़े मुल्क खां, कहिड़े ॻोठ खां, ऐं दोस्तनि पंहिंजा पंहिंजा नाला लिखिया आहिनि। उन्हनि दोस्तनि जो मां पहिरियां त उन्हनि दोस्तनि जो शुक्रिया अदा कंदुसि। सभ खां पहिरियां अदो असांजो आहे अब्दुल रज़ाक। अब्दुल रज़ाक पंहिंजे शहर जो नालो कोन लिखियो आहे। उन पुछा कई आहे त अदा पंहिंजा वेरी ड्रामो कॾहिं हलंदो, त अदा मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त पंहिंजा वेरी ड्रामे जा 2 स्पेल रिकॉर्ड थी चुका आहिनि। हींअर उनजी पूरी ड्रामो एडिट थिए थो पियो। अन क़रीब अव्हां दोस्तनि खे पहिरियों टीज़र दिसंबर में ॾिसण में ईंदो। अन क़रीब जल्द अज़ जल्द जीअं ई ॿियो स्पेल जेको आहे रिकॉर्ड जेको थिए पियो हींअर ज़ोर शोर सां, चौधरी असगर तईम हिन ड्रामे जे जेके डायरेक्टर आहिनि ऐं हुनखे बिल्कुलु हर शइ खे, हर ॻाल्हि खे पंहिंजे अंदाज़ मुताबिक़, पंहिंजे जेको आहे न नज़रसानी में पंहिंजो ड्रामे खे रिकॉर्ड कयो पियो वञे त में किथे बि कंहिं बि शइ जी का ग़लती जी गुंजाइश न आहे। त अब्दुल रज़ाक हिन जे लाइ थोरो डिले कयो वियो आहे हिनखे पंहिंजा वारी ड्रामे खे, त जीअं असां जेके ॾिसंदड़ आहिनि उन ड्रामे खे हिन में का बि अहिड़ी ग़लती जी गुंजाइश न रखी वई आहे। हर फ्रेम, हर रिकॉर्डिंग, हर लोकेशन जेका आहे जहिड़े हिसाब सां ड्रामे जो जेको मयार आहे, उन ड्रामे जे मयार जे हिसाब सां हर ॻाल्हि खे नज़रनि में रखियो वियो आहे त हिन में का ग़लती जी गुंजाइश न आहे। इन जे लाइ हिन ड्रामे खे डिले कयो वियो आहे। इंशाल्लाह अन क़रीब हीउ ड्रामो अव्हांखे ॾिसण में ईंदो। पंहिंजा वरी ड्रामे में जेके अदाकार, फनकार अव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हाजन तिवणो, एस भट्टी, इरफान शेख, रफ़ीक ज़ोर, सत्तार नोहानी ऐं अदा खे चवां रिमशा शहज़ादी, ऐं ॿाहिरनि खे चवां त पंहिंजो हिन खां अलावा शमीम शेख हिन में आहिनि, ऐं हुन खां अलावा अख्तर खोखर बि हिन में आहिनि, आज़म मेगल बि हिन में आहिनि, ऐं इस्माइल चांजो, ही पुराणा झूना फनकार अदाकार हिन में आहिनि। हुनखां हज़ूर बख़्श गोपांग उहो बि हिन ड्रामे में आहे। तमामु हिकिड़ो बहितरीनु सोप सीरियल आहे। ऐं हीउ जेको अन करे मां जीअं अव्हां दोस्तनि सां ॿुधाईंदो हलां त जीअं ई जी मुकमल एडिट जेका आहे मुकमल थी वेंदी, कंप्लीट थी वेंदी, त इहो ड्रामो अव्हांखे ॾिसण में ईंदो। इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। ऐं ॿियो आहे अदो असांजो अवेस अहमद लाखो। जी हाँ, बानल खां उन अदा असांखे कमेंट कयो, उन बि असांखे लाइक मैसेज कंदो आहे। ऐं अदा असांजो हिकिड़ो ॿियो बि दोस्त आहे, उहो मां दोस्तनि खे मां अॻु में बि अॻिले वीडियो में हुनजो नालो कोन ॿुधाए सघियुसि, नज़ीर अहमद पंजाबी जेको अटक खां, उहो आहे अदो असांजो जेको आहे असल में सिंध जो आहे, सिंध जो रवासी आहे, ठठे जे पासे जो आहे। उहो अदो मुंहिंजा वीडियो ॾिसंदो आहे ऐं मूंखे जेका लिखंदो बि आहे त नज़ीर अहमद पंजाबी अटक खां। उहो बि काफ़ी टाइम खां वठी उहो बि जेको आहे किथे या थी सघे थो जो पैकेज न हुजे ऐं जे लाइ वीडिया नथो ॾिसी सघे, त कुझु मसरूफ़ियत जे करे जीअं आऊं बि कॾहिं कॾहिं जेको आहे पूरो 15-15 ॾींहं, हफ़्तो हफ़्तो गाइब थी वेंदो आहियां। ऐं आउं दोस्तनि खे रिव्यू कोन ॾींदो आहियां कंहिं बि ड्रामे जो, त वधि में वधि कोशिशि इहा कंदो आहियां त किथे रिकॉर्डिंग ते हूंदी आहे, किथे ड्रामे जी शूट ते हूंदो आहियां, या ॿियो कोई स्टेज प्ले हूंदो आहे उन में मसरूफ़ हूंदो आहियां, त पोइ इन जे लाइ अव्हां दोस्तनि खे माज़रत कंदो आहियां त मां अव्हां दोस्तनि खे वीडियो कोन ॾेई सघंदो आहियां। हींअर फ़िलहालु को बि स्टेज प्ले कोन्हे, को फ़िलहालु को बि ड्रामो न आहे। जीअं ई जेको आहे हीउ ड्रामो रियासत जेको आहे कुझु जीअं शूट थिए थी पई, इहा बि जेको आहे अॼु चाकोड़ी जेको असांजो डायरेक्टर आहे फरजंद मलिक खजू, उहो बि जेको आहे जहानपुर
शरीर में जीअं पहिरियों जेको इफ्तिताह कयो पंहिंजो दरगाह जहानपुर शरीफ़ डिस्ट्रिक्ट कोटकी जे में मशहूरु मारूफ़ सईं मोहतरम जनाब जेके आहिनि हज़ूरनि साईं उनजी जेके हुते दरबार आहे ऐं साईं अनवर शाह बादशाह जी दरबार आहे जेके उनजा पीरो मुर्शिद आहिनि ऐं उन्हनि वटि ई जेको आहे ड्रामो रिकॉर्ड कयो पियो वञे जेका पूरी लोकेशन आहे उन एरिया में आस पास रिकॉर्ड कई पियो वञे ऐं ॿियो अदो असांजो आहे शेर सोलंकी साहिबु उहो अदो बि असांजो नंढिड़ो अदो आहे ऐं उहो बि असांखे लाइक कमेंट कंदो आहे दिलि उमाणींदो आहे ऐं ॿियो अब्दुल रशीद आहे लाड़काणे जो अदो उहो बि असांजो न्यू फॉलोवर आहे उन बि असांजी वीडियो खे ॾिसंदो आहे लाइक कमेंट कंदो आहे ऐं काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जेके वीचारा शायदि मां त थी सघे थो मां खणी ईअं खणी चवंदुसि त उहे वीचारा शायदि पढ़ियल न आहिनि जो उहे सिर्फ़ु मोबाइल यूज़ करे सघनि था ऐं पंहिंजो नालो टाइप नथा करनि पंहिंजी एड्रेस नथा लिखनि पंहिंजो शहर जो नालो नथा लिखनि सिर्फ़ु प्यार मोहबत उन्हनि दोस्तनि जी इहा आहे जो उहे मुंहिंजा वीडियो ॾिसंदा आहिनि मूंखे लाइक कमेंट कंदा आहिनि इहा बि उन्हनि दोस्तनि जी पिरी प्यारनि जे मुंहिंजे मथां हिकिड़ो वॾो अहसान आहे जो मुंहिंजा वीडियो पूरो ॾिसंदा आहिनि ठीकु अहिड़ीअ तरह मां वरी बि अवां दोस्तनि खे अवां दोस्तनि मुंहिंजा को अहिड़ो दोस्त हींअर मुंहिंजो वीडियो ॾिसी रहियो आहे त अगरि न्यू आहे त उन दोस्त खे मां इहा गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कये सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾे त जीअं मुंहिंजे अचण वारे वीडियो जो नोटिफिकेशन उन दोस्त वटि पहुचे उनखे मिले हिकिड़ो बहितरीनु वीडियो ऐं बहितरीनु वीडियो जी अपडेट त दोस्तो हींअर मां हर ड्रामे जी अपडेट उनजो रिव्यू अवां दोस्तनि ते पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदो आहियां ऐं इहा बि कोशिशि कंदो आहियां त उन में हिकिड़े हर वीडियो में हिकिड़ो मुंहिंजो मैसेज बि हूंदो आहे अवां दोस्तनि जे लाइ हिकिड़ी हुन इस्लाह बि हूंदी आहे ऐं इस्लाह हुजण बि ज़रूरी आहे त ज़ाहिर आहे अगरि इस्लाह न कंदासीं त असां भटकी वेंदासीं ऐं जेको आहे अॻु में ई असां खोड़ भटकियल आहियूं कोशिशि इहा मुंहिंजी हूंदी आहे त मां पंहिंजे दोस्तनि सां जेके मूंखां नंढड़ा आहिनि मुंहिंजा अदड़ा जेके नंढड़ा आहिनि जेके हींअर मुंहिंजा फैन आहिनि ज़ाहिर जेके मुंहिंजा फॉलोवर आहे दोस्त आहिनि उहे मुंहिंजा फैन आहिनि मां उन्हनि खे इहा ई हिदायत कंदो आहियां त पंहिंजे वॾड़नि जो बि अदब कंदा कयो ऐं जेका अव्हां खां नंढड़ा आहिनि उन्हनि ते बि शफ़क़त जो हथु रखंदा करो ऐं जेके स्कूल यूनिवर्सिटी कॉलेज में जेका अव्हांजा ॿारड़ा पढ़नि था पिया त उन्हनि जे मथां बि नज़रसानी ज़रूरु रखंदा करो अलाह अव्हांजे बचनि खे सलामत रखे पंहिंजे नियाणियुनि खे आला में आला तालीम बि ॾियारो ऐं दीनी बि तालीम ॾियारो पंहिंजे वक़्तु निमाज़ पढ़ण जी बि हिदायत कंदा करो त पंहिंजी नज़रसानी में पंहिंजे ॿचड़नि खे रखंदव त इहो हिकिड़ो मुंहिंजो नंढिड़ो मैसेज हमेशह मां अवां दोस्तनि सां शेयर कंदो आहियां त जीअं मन को दोस्त मुंहिंजे हिकिड़े मैसेज ते अगरि कंहिं दोस्त अमल करे वरितो त मुंहिंजी बि ज़िंदगी ठही पवंदी हिकिड़ो मूंखे बि अजर थी मिली वेंदो ऐं सदका जारिया आहे ऐं इस्लाह करणु हिकिड़ो सदका जारिया आहे इस्लाह ज़रूरी कजे पंहिंजे दोस्तनि सां पंहिंजे पहिरीं दोस्तनि ज़ाहिर आहे जॾहिं अव्हां सां हिकिड़ो प्यार वारो रिश्तो आहे त मां चाहींदो आहियां त पंहिंजे दोस्तनि सां पंहिंजे पहिरीं प्यारनि दोस्तनि खे इस्लाह जेका पेश कयां उन्हनि खे हिकिड़ो सुठो मैसेज ॾियां अव्हां ड्रामा ॾिसंदा आहियो असां जूं टेली फिल्मूं ॾिसंदा आहियो असां फ़नकारनि सां मुहबत कंदा आहियो इहो बि अव्हांजो हिकिड़ो सलीक़ो आहे प्यार जो मुहबत जो इज़हार आहे इहा बि अव्हां दोस्त जी जेको आहे हिकिड़ी असांजे मथां हिकु प्यार वारी ऐं शफ़क़त भरी जेको आहे नज़र आहे इहा त मां अव्हांजे हर पहिरें त हर वीडियो में इहो ई अव्हांजा मां जेका शुक्रिया जा जेका गुण ॻाईंदो आहियां ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त हर रोज़ु मुंहिंजा जेके फॉलोवर दोस्त आहिनि उहे ख़ुशि हुजनि आबाद हुजनि त दोस्तो इनशा अव्हां दोस्तनि खे जेको आहे मुंहिंजो हीउ वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो ऐं जेके दोस्त हींअर किथां मुंहिंजो वीडियो ॾिसी रहिया आहिनि कहिड़े मुल्क खां कहिड़े शहर खां ऐं कहिड़े ॻोठ खां उहे पंहिंजो ॻोठ जो नालो पंहिंजे दोस्तनि जो बि नालो लिखो दादा मूंसां गॾु मुंहिंजा ही दोस्त मुंहिंजो हीउ वीडियो ॾिसंदा आहिनि ऐं मुंहिंजो वॉइस ॿुधंदा आहिनि मुंहिंजो आवाज़ु ॿुधंदा आहिनि ऐं उन्हनि दोस्तनि जी महिरबानी उहे इनशा जॾहिं उन्हनि जा जेके मैसेज ईंदा उनजा कमेंट में उनजा नाला ईंदा त इन वीडियो जो मां त चाहींदुसि इन वीडियो जो जेको आहे कमेंट बॉक्स में उहे पंहिंजा नाला बि लिखनि पंहिंजे ॻोठ जो नालो लिखनि पंहिंजे शहर जो नालो लिखनि पंहिंजे मुल्क जो अवां दुबई खां अवां कतर खां अवां सऊदीअ खां अवां इंडिया खां अवां
कहिड़े मुल्क खां ई मुंहिंजो वीडियो ॾिसो था पिया। जीअं अॻु में मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हूंदो इंडिया हैदराबाद दखन खां, उहो दोस्त सिंधी हो, ज़ाहिर आहे सिंधी मुंहिंजी सम्झे पियो त तॾहिं हुन मूंखे मैसेज कयो दादा आउं हैदराबाद दखन इंडिया खां अव्हांजा वीडियो ॾिसंदो आहियां। उहो बि दोस्त काफ़ी टाइम खां वठी आउट आहे, उहे मुंहिंजा लाइक कमेंट कोन मुंहिंजा ॾिसण में अचनि था पिया मुंहिंजा कमेंट। जीअं मुंहिंजो भाणे जो आहे असगर अली थेबो, जेको अदा असद अली कुरैशी ख़ान साहिब जो जेको आहे न हिकिड़ो बहितरीनु जो परस्तार आहे ऐं हुन सां मुहबत करण वारो आहे। उहो चाहींदो आहे त मां पंहिंजो जेको आहे न असद कुरैशी सां मुंहिंजी मुलाक़ात थिए, ऐं मुंहिंजी हिकिड़ी वॾी ख़्वाहिश आहे त इनशाला अनक़रीब अलाह साईं अदा असद कुरैशी खे जेको आहे वरी ॼमार ॾिए। हुनखे जेको हिकिड़ो मेजर अटैक थियो, अलाह साईं हुनखे सिहत तंदुरुस्ती ॾिनी आहे, हींअर बिल्कुलु ठीकु ठाक आहे। पर हींअर उहो टेली फिल्मूं ड्रामा इन्हनि खां थोरो साइड थी वियो आहे। अदा असगर मां अव्हांखे इहो ई चवंदुसि त उहो थोरो हिन जेको आहे हीअ जेको आहे फील्ड खे थोरो साइड थी वियो आहे। ऐं उहो टिकटॉक ते जेको आहे उहो लाइव वेहे थो ऐं टिकटॉक ते जेको आहे उहो बिज़नेस करे थो, टिकटॉक तां हू पैसा कमाए थो पियो। जेके पैसा हुनखे टिकटॉक तां मिलनि था हिन ज़्यादा में ज़्यादा, उहे शायदि इन ड्रामनि में एतिरा हुनखे पैसा कोन मिलंदा आहिनि। ऐं ज़ाहिर आहे पैसो जेको आहे हर माण्हू जी ज़रूरत आहे। ज़ाहिर आहे कराची में रहे थो पियो त उनजी एतिरी फैमिली आहे, उनजा एतिरा अख़राजात हूंदा, उनजा एतिरा ख़र्चा हूंदा, त उनखे बि त पैसो खपे थो, हर माण्हू खे पैसो खपे थो पियो। त ठीकु अहिड़ी तरह उहो बि मसरूफ़ आहे। इन जे लाइ इनशाला अहिड़ो को ॾींहुं थींदो ज़रूरु इनशाला उन जी हयाती में। ऐं मां बि मुंहिंजी बि कोशिशि हूंदी त मां पंहिंजो